जी नाज़रीन, दादू मामा की ख़बर ॾींदुमि। दादूअ जे सीनियर सहाफ़ी सर्वे जलाल सोलंकी जे सौट जे पुट खे नौजवाननि ॿिनि भाइरनि मारकुट करे क़त्ल करे छॾियो। शहर जे मुराद मोरी वारे इलाइक़े में होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान 20 साला सदाम पुट सर्वे सोलंकी मथां तशद्दुद थियण सबबि नौजवान बेहोश थी वियो। नौजवान खे बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो, जिते हू फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान जे वालिद सर्वे सोलंकी मीडिया आॾो ॿुधायो त संदसि पुट चांहि जे होटल ते ॿाहिरि वारी कंदो आहे। होटल भरिसां हिकु वापारी जो दुकान आहे, जंहिंखे चांहि जो ऑर्डर ॾिनो ऐं चांहि देरि सां मिलण ऐं संदसि पुट पारां चांहि जा पैसा घुरण ते वापारी आज़म सोलंकी ऐं संदसि भाउ सजण ॿिए पुट रमज़ान सोलंकी संदसि पुट ते तशद्दुद कयो, जंहिंमें हू बेहोश थी वियो। नौजवान खे बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल आंदो वियो, जिते केन ड्यूटी डॉक्टरनि नौजवान जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। नौजवान जे वालिद ॿुधायो त केन तशद्दुद करे पुट खे क़त्ल कयो वियो आहे, इंसाफ़ कयो वञे। होॾां ए सेक्शन पुलिस फ़ौती नौजवान जे पीउ फ़ौरियत गुलाम सर्वे सोलंकी जी फ़रियाद ते राति FIR ॿिनि जवाबदार आज़म ऐं सजन सोलंकी ते दाख़िल कई वई आहे। नौजवान खे मोहम्मद मुराद कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। नौजवान ते तशद्दुद जा निशान गुसल वक़्तु छातीअ ते ज़हर, का बि गिरफ़्तारी अमल में न आई। ISO आलमाणी हथ वठी जवाबदार फ़रार कराया आहिनि। कोर्ट नबी बख़्श सोलंकी जे ॻोठाणनि जो इंकशाफ। सिंधारा उमूजी सिंध चैनल लाड़काना। गरीब कंहिं न 2 महीने 3 महीने मुंहिंजो पुटु मंसूर जो ज़ोन जो होटल आहे, हुते कमु कंदो आहे, बराड़ी कंदो आहे। आज़म नाले सां साईं ग्राहक जी हैसियत सां अची वेठो कारे माछी जी होटल ते। हिन खां चांहि घुराई। मुंहिंजे पुट जा अॻु बि हिन ॾे 500-600 रुपया हुया चांहि जा। अॻु बि मूंखे ॿुधाई त बाबा फलाणो मूंखे हमारा पैसा नथो अचे। आज़म नाले अथसि नालो, ऐं ॿियो सजण नालो अथसि। सजण जो कोस उनजे भाउ हुते कमु कंदो आहे, उनजे कारे माछी जी होटल ते वेठो। उन जाइ ते उहो बि आयो, उहो बि न चांहि घुराई। मुंहिंजे पैसा पुट घुरिया पैसा चांहि जा, त उनखे कोप छा हईं, जेको सो बेहोशी सां किरी पियो मुंहिंजो पुटु। ऐं उनजो जेको सजण भाउ, उन लतूं मुकूं ऐं घोटाड़ी उनजो साग अची वियो। असां ग़रीब आहियूं, असांजो इंसाफ़ थियो वञे। असांजे कंहिंखे खां बि तव्हां उन को एरिया में पुछा कंदो, तव्हांखे इहो ई सभु को ॿुधाईंदो त सदाम जहिड़ो छोकिरो शरीफ़ अशराफ इन जहिड़ो को छोकिरो हुयो ई कोन। ऐं असां सां इंसाफ़ थी वञे ऐं इनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं इनखे सज़ा अचणु खपे। इन नाजाइज़ छो कई आहे? मां ग़रीब मिसकिन माण्हू, मां मज़ूरी कंदो आहियां, मुंहिंजो पुटु बि मज़ूरी कंदो आहे। हुन चांहि जा पैसा न ॾिनसि। चांहि जे पैसनि जे बावजूदि हुनखे चई त मां तोखे ॾिसी थो रहां। हुन ॾिसी रहण जे बावजूदि हुन कोप उछलायसि। कोप उछलाइण खां बाद में किरियो हेठि। किरण खां बाद में हुनजो भाउ जेको वेठो हुयो, उन अची हिनखे लतुनि मुकुनि सां किराए मुंहिंजे भाइटे खे मारे, हा मारे ऐं दंग कयूं। ऐं पोइ भाउ पंहिंजे खे खयूं, इहो निकितो हलियो वियो। असां घणेई भॻासीं हुनजे पोयां, पर असां न पहुची सघियासीं। साइकिल मोटर ते आहे। असां पोइ हिते पंहिंजो भाइटो ते खणी रक्शे ते खणी थाणे ते पहुतासीं अस्पताल। असांजो भाइटो वाट ते मरी वियो। कहिड़ो मुतालबो कंदो बाबा? हा साईं, कहिड़ो मुतालबो कंदो था? मुतालबो इहो कयो थो त असां ज़ुल्म थियल आहे। ज़ुल्म जो जेको फ़ैसिलो ख़ुदा करणी थिए, असांजो हक़ थिए, इहो गिरफ़्तार थिए। हिनखे सज़ा अचणु खपे। जेका कोर्ट सज़ा ॾिए, या जेको